बशीर खान कुरैशी जो ही दोस्त लुड़ लाड़ींदे चवे थो त बशीर खान कुरैशी जो मयारी आहे। मां भला साईं चांहि हली पियो चई न तो मुला सां थोरे चांहि पीअंदो मां वञा थो बसि वयो हलियो आउं उतां निकितुसि परेल जे करे मां अञा जेको आहे खटियाणनि खां न पहुतमि त मुंहिंजी मोबाइल जो मां ही कढियमि त ॾिसां त 5 कालूं बशीर खान जूं लॻियूं पियूं आहिनि। मां ॻाल्हायां चई बाबा आउं मोटियो थो अचां हैदराबाद जे वेझो पहुतुमि मां जो मोली साहिब कार्ड ॾींदो मां अचां थो चांहि थो तुंहिंजी पीआं। हुनजूं इहे ख़सूसियतूं जेके हुयूं न इहे जेके मेल मेलाप आहे न इहे असांखे कॾहिं न विसरंदा। हाणे मूंखां इहा हुनजी शिकायत हुई त मूंखे मिले मूंसां घटि थो इहो मूंखे वॾो ॾुख आहे। मुंहिंजो महबूबो सो आख़िर में मां उनजो जेको आहे ईअं सम्झो गुनाहगार आहियां जो मां आख़िर हुनखे इलाही दुख ॾिनो पर हाणे मां हुनजे लाइ इहे दुआऊं कंदुसि अलाह रब्बुल इज़्ज़त खे जन्नत फिरदौस में जॻह ॾे ऐं इहे दुआऊं कंदुसि या अलाह बशीर कुरैशी उहो हुयो जंहिं कंहिं मिसकीन जी उनजो अमल कंहिं मिसकीन खां मोहबत हूं या कंहिं मिसकीन जी कंहिं उन जे अमल जे करे हुननि जूं सभु बख़्शिशूं कर। मां सभिनी पार्टीअ वारनि दोस्तनि खे बि चवंदुसि तव्हां जेको बशीर खान खां सिखियो आहे जेकी न्याज़ निवड़त उन ते तव्हां हलंदो पंहिंजे सिंधी माण्हुनि जे लाइ हर शइ कई इन करे न मां सभिनी दोस्तनि खे अपील पर ज़ोर अपील बि कंदुमि उन जे सबक मां सिखी करे पाण खे जेको आहे त पंहिंजी अना पंहिंजी जेको आहे त तमनाऊं पंहिंजूं ख़्वाहिशूं ख़तमु करे ऐं बशीर खान वांगुरु माण्हुनि सां मुहबत कई त इनशा अलाह कंदो तव्हांखे सभु माण्हू उहा ई तव्हांखे मुहबत ॾींदा जेके बशीर खान खे मुहबत ॾींदा। बशीर खान कुरैशी खे न सिर्फ़ टंडोजाम चुखी ऐं पसगिदाई जे इलाइक़नि जा माण्हू तोड़े ज़र यूनिवर्सिटी टंडोजाम जे लतीफ़ हॉस्टल जो रूम नंबर 6, 60 ऐं शहीद भुट्टो हॉस्टल जो रूम नंबर 1 समेत कैंटीन ते कमु कंदड़ पुराणा मुलाज़िम सालींदे पंहिंजा लुटक रोके नथा सघनि। पोइ मूंखे यादगिरी आहे त जंहिं वक़्त में छोकिरे जो 150 रुपया बिल ईंदो त हिन माण्हू जो 2400-2500 रुपया बिल ईंदो एतिरा हिन जा महिमान हूंदा पर ईअं न हूंदो त महिमान आया न असांखे गोश्त खारायो जेका बि शइ हूंदी न हू चवंदो बाबा बिस्मिल्लाह असांखे ॾियो जॾहिं हुनजा पैसा ईंदा हुआ त 100-200 रुपया मूंखे वधीक ख़र्ची ॾेई छॾींदो। कॾहिं बि हुन माण्हू असां सां आधी राति जो बि ईंदो न असां हुनखे कॾहिं बि जवाबु न ॾिनो कॾहिं बि न का अहिड़ी ॻाल्हि किथे बि कंहिं मज़दूर सां बेवाजबी थींदी त बशीर खान वटि दांह खणी ईंदा सही फ़ैसिलो आहे जो शागिर्द का ज़्यादती कंदो तॾहिं बशीर खान वटि फ़ैसिलो थींदो। केतिरियूं बि पार्टियूं हूंदियूं पर उन हिसाब सां सभु माण्हू हुनजी इज़त कंदा हुआ। छो भला कॾहिं बशीर खान खे तव्हां कॾहिं जवाबु न ॾिनो? साईं बशीर खान शख़्सियत ई अहिड़ी हो न हुन कॾहिं बि असां सां मूंखे यादगिरी कोन्हे का त कॾहिं बि हुन माण्हू गुस्से सां न ॻाल्हायो ऐं इहा मूंखे यादगिरी आहे हिकिड़ी वाल साहिबु आयोसि उन ॾींहुं सर्वेंट हूंदो हुननि वटि छोकिरनि वटि अॼु थोरी आहे उन ॾींहुं कोन आयो पोइ मूंखे चई बाबा आयो आहे मानी जेको आहे कमरे ते मां चयो ठीकु आहे उन वक़्तु मज़दूर असां रखंदासीं हिकिड़ो छो त मानी पचाए छॾींदासीं पोइ मज़दूर हले पियो मां चयो मां खणायल आहे चई न न न बाबा जी मानी आहे मां पाण खणी ईंदुसि तव्हांखे मां तकलीफ़ न ॾींदुसि। इहे असांखे अॼु ॾींहं खां लफ़्ज़ हुन माण्हू जा यादि आहिनि का बि केॾी महिल बि न असां माण्हू असां सां न मूंसां न पर हर माण्हू सां उहो प्यारु कंदो हर माण्हूअ सां चाहे शागिर्द हुजे चाहे मज़दूर हुजे चाहे उस्ताद हुजे कंहिं बि माण्हूअ खे हुन माण्हू तकलीफ़ ॾिनो। कैंटीन ते कमु कंदड़ ही माण्हू बशीर कुरैशी जे हॉस्टल में रहण दौरान केतिरनि वाक़िअनि जो ज़िक्र कनि था ऐं ॿुधाइनि था त ही महबूब अॻवान वटनि कैंटीन ते मानी खाइण खां पोइ पैसा न हुजण ते हथ में पातल वाच ॾेई छॾींदो हुयो। मेस मैनेजर हलाईंदो मां बोरची हूंदो हुयुसि मेस मैनेजर तमामु सख़्तु हूंदो दोस्त बि हूंदो पार्टी जे हिसाब सां पोइ मूंखे यादगिरी आहे बशीर साहिब खे चई दोस्ती पंहिंजी जॻह ते आहे मेस जा पैसा तव्हां ॾे घणा थी विया आहिनि पैसा ॾियो पोइ हुन मां ईअं हिते घड़ी लाइ ॾिनई चई मूं वटि हींअर पैसा कोन्हनि बाक़ी मुंहिंजी घड़ी तव्हां रखो घड़ी त हुन न वरितसि असां माण्हू हुन मां अॼु बि त छा पर ज़िंदगी भर जेतिरो असांजे शिशे में साह आहे न इन माण्हूअ जो असांखे यादगिरियूं ईंदियूं रहंदियूं
असांखे वधि में वधि ॾुख थियो आहे, छा था चई सघूं असां। बशीर ख़ान खे छड़ो असां ईअं सम्झंदा, असांजो सम्झो त घर जो भाती ईअं सम्झो त पंहिंजो भाउ हुजे, पीउ हुजे, ईअं असां ईअं था चऊं, असांखे उछड़ी विया आहे। टंडोजाम में रहंदड़ बशीर कुरैशी जे हिन पुराणे दोस्त जो चवणु आहे त गीदे में सिर्फ़ 50 रुपया हुजण बावजूद बि हू घरां निकिरी ईंदो हुयो, छो जो हू समूरी सिंध खे पंहिंजो घर सम्झंदो हुयो। बशीर कुरैशी कॾहिं बि पंहिंजी जेको आहे न, जेको लालच न रखे। बशीर कुरैशी 50 रुपयो खणी रस्ते ते निकिरंदो, 50 रुपए ते रस्ते ते निकिरंदो। मूंखे चई दादा भाई 50 रुपयो खीसे में, उहो सॼी सिंध हुई बशीर। पोइ कराचीअ तां वेंदो हुयो, इहो तवका हुयो, तवकल वारो माण्हू हो। मुंहिंजा सॼी सिंध मुंहिंजी आहे न। मरां जे महबूब मां त कांधी औरत जाए, जे देर हुजे दफनाइण में त थोरो तरस जाए। मरां जे महबूब मां